अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो चार जेडीओ न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंडड़। ख़बर शामिल कयूं था। यूसुफ रिंदजी साल 2019 में नवाबशाह पुलिस मुतहरक रही। 11 पुलिस मुक़ाबला कया। 4 हथियारबंद ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थिया। 83 मुख़्तलिफ़ ॾोहारियुनि खे गिरफ़्तार कयो। SSP नवाबशाह तनवीर तुंजो जे PRO यासीन सोलंकी मीडिया खे प्रेस रिलीज़ में ॿुधायो त ज़िले में गैर क़ानूनी हथियार रखंदड़ ख़िलाफ़ क्रैक डाउन दौरान 131 गैर क़ानूनी हथियार रखंदड़ गिरफ़्तार करे मथनि 131 केस दाख़िल कया विया। पुलिस 7 हैंड ग्रेनेड, 13 राइफलूं, 98 रिपीटर, 5 रिवाल्वर, 102 पिस्टल ऐं 1807 गोलियूं हथ कयूं। जॾहिं त साल 2019 में मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ वठ पकड़ रही। ज़िले में 599 मंशियात फ़रोश गिरफ़्तार कया विया। 599 केस पिणु दाख़िल थिया। ज़िले में मंशियात फ़रोशनि खां 175 ग्राम हीरोइन, 2 किलो 50 ग्राम अफ़ीम, 19 मण 21 किलो चर्स, 17,188 लीटर कचो शराब, 2 मण 2 किलो 20 ग्राम भंग, 588 शराब जूं बोतलूं पिणु हथ कयूं वयूं ऐं 498 गुटका मेन पुड़ियूं विकिरो कंदड़ ख़िलाफ़ केस दाख़िल करे 514 मेन पुड़ियूं गुटका विकिरो कंदड़ खे गिरफ़्तार कयो वियो। 2,52,662 किलोग्राम गुटका मेन पुड़ियूं हथ कयूं वयूं। जॾहिं त ज़िले में SSP शहीद बेनज़ीराबाद तनवीर तुंजो पारां मुख़्तलिफ़ स्पेशल टीमूं तश्कील ॾिनियूं वयूं, जिन 37 ॾोहारी 562 रिपोश गिरफ़्तार कया। जॾहिं त नेशनल एक्शन प्लान तहत 1 अफ़गानी गिरफ़्तार कयो वियो। जॾहिं त सिंध रेज़िडेंट एक्ट तहत, बेगरी एक्ट तहत 105, जॾहिं त लाउड स्पीकर जे ख़िलाफ़ वर्जी कंदड़नि मथां 17 केस दाख़िल कया विया। ज़िला शहीद बेनज़ीराबाद पुलिस मोटर साइकिल चोरनि ऐं कारूं चोरी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई। नतीजे में 48 मोटर साइकिलूं, रक्षा, 3 कारूं हथ कयूं वयूं। जॾहिं त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते चोरी ऐं फुरकयल 1,11,86,600 रुपया वापसि कराया विया। मिलवस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। उन सिलसिले में SSP शहीद बेनज़ीराबाद तनवीर तुंजो प्रेस रिलीज़ मूजिबि साल 2018 खां काफ़ी बहितरी आई आहे। पुलिस ॾोहनि ते वॾो कंट्रोल कयो आहे। हिन जो त साल 2018 दौरान ज़िला शहीद बेनज़ीराबाद में मुख़्तलिफ़ सबबनि जे करे 42 क़त्ल थिया, 6 कारूं फुर्तियूं, 13 औरतुनि सां ज़ियादतियूं थियूं, 13 फुर्जियूं वारदातूं थियूं। जॾहिं त साल 2019 में भुंग जे लाइ अगवा, क़त्ल, औरतुनि सां ज़ियादतियूं ऐं तशदुद कारोकारी तोड़े ॿियनि ॾोहनि में वॾे पैमाने ते घटिताई थी आहे। साल 2019 में बिरादरियुनि जे झेड़नि समेत मुख़्तलिफ़ वक़्तनि ते 28 क़त्ल थिया, 10 फुर्जा वाक़िया पेश आया, 3 रेप जा केस दाख़िल थिया। हिन जो त पुलिस खाते में पिणु थींदड़ करप्शन में काफ़ी कंट्रोल कयो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो चार जेडीओ न्यूज़।